दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माशाल्लाह तमाम बेहतरीन हिन वक्त मौसम आहे। हिन वक्त बरसात जारी वसारी आहे। माशाल्लाह बरसात हिन महिल हले थी। नसीराबाद शहर में माशाल्लाह बरसात जारी वसारी आहे। हिन वक्त तन्हाई के आलम में माशाल्लाह बरसात पकड़ी कयूं पिया। वाह वाह, जियो जियो दोस्तों जियो। अल्लाह अल्लाह, हिन बरसात जे मौसम में माशाल्लाह आइसक्रीम खाइण जो भी ॾाढो बेहतरीन मज़ो ईंदो। वाह वाह, मटको भी हिन वक्त मौजूद आहे। अल्हम्दुलिल्लाह, नंढी वॾी दॿी आइसक्रीम फीस्ट वग़ैरह सभु उमर जो वाल्स जो माल सभु मौजूद आहे। माशाल्लाह कोन वग़ैरह कोन में भी फ्लेवर ॿ टे मौजूद आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तमाम बरसात जो इंजॉय कयूं पिया। माशाल्लाह नसीराबाद शहर में हिन वक्त बरसात सुबुह खां वठी असुर जो 4 बजे खां वठी जारी वसारी आहे। अल्हम्दुलिल्लाह तमाम बेहतरीन। हाँ साईं हाँ, माशाल्लाह लाइव प्रोग्राम हले पियो। अॼु नसीराबाद शहर में बरसात जो सिलसिलो जारी वसारी आहे। अल्हम्दुलिल्लाह बरसात हिन वक्त हले पई नसीराबाद शहर में। हिन मौसम के इंजॉय कंदे माशाल्लाह आइसक्रीम वग़ैरह हर शइ मौजूद आहे। असांजे शेख माला में मुंहिंजे मुनीर अमन शेख जी दुकान ते माशाल्लाह तमाम ज़बरदस्त हिन मौसम के इंजॉय कयूं पिया। जियो जियो दोस्तों जियो। माशाल्लाह बरसात हले पई। हिन वक्त भी नसीराबाद शहर में बरसात जो सिलसिलो जारी वसारी आहे। हिन वक्त दोस्तों अल्हम्दुलिल्लाह 11:54 थियो आहे। माशाल्लाह बरसात हले पई। हिन वक्त भी बरसात जो सिलसिलो जारी वसारी आहे। नसीराबाद शहर में बरसात जो सिलसिलो जारी वसारी आहे। हिन वक्त असां शेख माले में मौजूद आहियूं। शेख माले जा तव्हांखे बरसात जा मनाज़िर ॾेखारियूं पिया। माशाल्लाह बरसात हले पई। मोबाइल खे पाणी पियो लॻे, हिनजे करे ॿाहिरि नथा निकिरी सघूं। माशाल्लाह बरसात जो सिलसिलो जारी वसारी आहे। अल्हम्दुलिल्लाह तमाम ज़बरदस्त। माशाल्लाह दोस्तों हिन वक्त बरसात हले पई नसीराबाद शहर में। ऐं बरसात जी मौसम में माशाल्लाह आइसक्रीम भी मौजूद आहे। मटके वारी आइसक्रीम या पीस्ट आइसक्रीम, कोन, वॾी दॿी नंढी दॿी सभु, हाफ लीटर पिस्ता माशाल्लाह सभु मौजूद आहिनि। फीस्ट मौजूद आहे, फीस्ट आइसक्रीम माशाल्लाह तमाम ज़बरदस्त। हिन वक्त मौसम में माशाल्लाह बरसात जारी वसारी आहे। हिन मौसम में माशाल्लाह तफ़रीह कयूं पिया ऐं आइसक्रीम वग़ैरह भी हिन वक्त दुकान में मौजूद आहे। माशाल्लाह नसीराबाद शहर में हिन वक्त भी बरसात जारी वसारी आहे। जियो जियो दोस्तों जियो।